नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठ अॼु अहम इजलास थी तो। चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म ऐं गिलगित जो वज़ीर आला शरीक थींदा। अफ़गान पनाहगीरनि जे वापसी जे हवाले सां ख़ैल क़दमनि जो जाइज़ो वरितो वेंदो। बोर्ड में थियल नुक़सान जो जाइज़ो ऐं मुतासिरनि जी बहाली ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में कणक जी पॉलिसी ते बि ॻाल्हि ॿोल्हि थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अफ़गानिस्तान खे संजीदा ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। वज़ीर आज़म चयो आहे त अफ़गानिस्तान भारत जे चवण ते पाकिस्तान मथां हमलो कयो। अफ़गानिस्तान सां भाईचारे वारे रिश्ते खे बरक़रार रखियो वेंदो। अफ़गान तालिबान असांजे शर्तनि मुताबिक़ ॻाल्हियूं करणु चाहिनि था त असां बि तयारु आहियूं। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अफ़गानिस्तान जे दरख़्वास्त ते जंगबंदी कई आहे। अफ़गान हुकूमत खे केतिरा ई भेरा चयो त पंहिंजी सरज़मीन दहशतगर्दी लाइ इस्तेमालु थियणु न ॾे। जेकॾहिं अफ़गान हुकूमत संजीदा आहे त पोइ असां बि ॻाल्हियूं अॻिते वधाए सघूं था। गवर्नर KPK फैसल करीम कुंडी चयो आहे त सूबे में अमन अमान लाइ ऑपरेशन थियणु घुर्जे। ऑपरेशन ते इत्तफ़ाक़ राय ज़रूरी आहे। दहशतगर्दी सबबि KPK सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। DI खान में मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी वधीक चयो आहे त जेकी मुल्क जे आइन ऐं कानून खे नथा मञनि उन्हनि सां ॻाल्हियूं न थियणु घुर्जनि।